कंबर खां ॾिसूं था नियाज़ हुसैन दुनिया जी ही रिपोर्ट। कंबर में पाकिस्तान तहरीक लब्बैक तरफ़ा ज़िले में अमीर हाफ़िज़ नदीम अली हुसैनी जी अगवाणी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदन अगवाणनि जो चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे गुंडनि सखरंड लॻ ॻोठ फोटल ज़रदारी में इलेक्शन वर्क कंदड़ तहरीक लब्बैक जे कारकुननि मथां सिधी फायरिंग करी वई आहे, जंहिंमें हिकु तहरीक जे कारकुन फोटल ज़रदारी शहीद कयो वियो ऐं 4 कारकुननि खे ज़ख़्मी कयो वियो। इलेक्शन में हिसो वठणु हर पाकिस्तानी जो आईनी हक़ आहे, त पोइ तहरीक लब्बैक जे कारकुननि मथां ही ज़ुल्म छो कयो वियो। अगवाणनि जो निगरान हुकूमत खां सवाल वधीक। अगवाणनि जो चवणु हो त सिंध में तहरीक लब्बैक जे उम्मीदवारनि खे मौतमार धमकियूं पयूं ॾिनियूं वञनि। PS14 जे उम्मीदवार खे बेहिरासा करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। असीं निगरान हुकूमत खां मुतालबो था कयूं त शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं मुल्क में अमन अमान बरक़रार रखण लाइ साथ ॾेई तहरीक लब्बैक जे उम्मीदवारनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे।